अवामी आवाज जे सॾ ते हैदराबाद नौजवान इताद पारां शहीद होश मोहम्मद शिजी जे मज़ार लॻ झंडो नारेजणी में भेट बचायो सिध बचाओ जे सिरे हेठि मच कचारी मुनक़िद कई वई। कचारी में सियासी समाज जे अॻुवाननि, शाइरनि, अदीबनि, नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते हैदराबाद नौजवान इताद जे चेयरमैन अमजद रिंद, सिंध सुजागी फोरम जे अॻुवान एडवोकेट महिब आज़ाद लिगारी, पोरियत मुज़ामत तंज़ीम जे अॻुवान कामरेड निसार लिगारी, रहमतुल्लाह सोलंकी, मक़सूद रज़ा सिंधी, राजा अल्ताफ़ ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे ॿेटनि ते ज़ोरी कब्ज़ो करणु चाहे थी। सिंध जा माण्हू कंहिं बि सूरत में सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो करणु न ॾींदा। उन करे असांखे पंहिंजनि वसीलनि खे बचाइण लाइ सुजाग थियणु घुर्जे। यकीनन ॿेट असांजो हिकिड़ो असासो आहिनि ऐं उहे असांजे सिंध जी माना हिकिड़ी मिल्कियत आहिनि जंहिं ते तमामु घणा राता लॻनि पिया। उन्हनि ते माण्हू जेको सो कब्ज़ो करण जी कोशिशूं कनि पिया। त असीं सम्झूं था त हिन क़िस्म जी अवेयरनेस ॾियण सां माण्हूअ में इहो सुजागी ईंदी त हू पंहिंजे उन्हनि समूरनि वसीलनि जी मालिकी बि कनि ऐं उन्हनि ते जेके कब्ज़ा थियनि पिया उहे कब्ज़ा छॾाइण में पंहिंजो किरदारु अदा कनि। सो अवामी आवाज़ जी समूरी सत खे हिकु भेरो ॿीहर मुबारक जंहिं हिन क़िस्म जे इशू खे खणी असां सिंध वासियुनि खे सुजाग कयो। अवामी आवाज़ पारां अॼु जेको हिते असां गॾिजी मच कचहरी कई आहे, तारीख़ी सकाफ़त सिंध जी ऐं कचहरियूं थींदियूं रहनि। अहिड़ियूं मच कचहरियूं अहिड़ा जेके मेड़ाका थियणु खपनि जंहिंमें असांजी क़ौम जी का वेगाणप आहे ऐं जा पंहिंजनि जेके वसीलनि खां लाताइलुकी आहे उन्हनि खे इहो असां सम्झाए सघूं त उहो पंहिंजे वसीलनि जी मालिकी कनि ऐं लाताइलुक उन्हनि खां न रहनि। जीअं त असांखे इंटरनेशनल जेका थींदड़ पॉलिटिक्स आहे उन जो हिसो थियूं ऐं उन में जेका असांजी जेका ॿियूं क़ौमूं आहिनि उहे असां सां कम्पीट कनि पियूं सियासत में, थोरे बिज़नेस में, थोरे तइलीम में असां हुननि जो मुक़ाबिलो करे सघूं ऐं पंहिंजी धरती जे वसीलनि खे बचाए सघूं। इहो हर सिंधीअ ते फ़र्ज़ु आहे त हू पंहिंजी धरती ऐं पंहिंजे ॿेटनि ऐं पंहिंजी ज़मीन जी हिफ़ाज़त लाइ हिन नारे खे न सिर्फ़ु उहो लफ़्ज़ी तौर ते आम करे पर अमली तौर ते बि उनखे अमली जामो पाराए ऐं अॻियां वधे ऐं सिंधी माण्हुनि में इहो समाजी ऐं क़ौमी शऊर पैदा करे त जेके ॿेट आहिनि उहे धरती जो हिसो आहिनि ऐं जेका धरती ज़मीन आहे उहो कॾहिं बि उहो विराए नथी सघिजे। तंहिं करे अवामी आवाज़ हिन जेको स्लोगन आहे उनखे असीं भलीकार कयूं था ऐं उनखे अॻियां पहुचाइण जो वचन कयूं था। हीउ जेको मच कचहरी जो प्रोग्राम थियो ॾाढो शानदार ऐं बहितरीनु थियो। अहिड़ियूं कचहरियूं असांजे सिंध में थियणु खपनि छो त इहे असांजी सकाफ़त जो हिसो आहिनि, असांजो विरसो आहिनि ऐं इन सां ई असांजे माहौल में उजागर नौजवाननि खे ख़बर पवंदी असांजी तहज़ीबनि जी, तमंदनि जी त असां कीअं पंहिंजी मोहबतनि ऐं इन्हनि जो इज़हार कयूं था। अहिड़ियूं कचहरियूं थियणु खपनि सिंध जे अंदरि ऐं इन्हनि सां ई असां सुठो लाभ हासिल करे सघूं था। जॾहिं त कचहरे जे आख़िर में सिंध जे नामियारे ॾाॻी बादशाह भोज़दार महफ़िल में क़ौमी गीत ॻाए महफ़िल खे झुमाए छॾियो। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk